अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला आबो या बिशारत सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बर। सिंध जे नए माली साल 2022-23 जी 1700 अरब रुपयनि जी मालियत वारी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी। सूबाई काबीना बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 15% वाध जी मंज़ूरी। वरी वज़ीर सैद मुराद अली शाह जो चवणु आहे त हीअ ग़रीबनि जी बजट आहे। बजट में समाजी तहफ़ुज़ ऐं मुआशी इस्तेहकाम लाइ क़दम खंया विया आहिनि। सिंध जी बजट में सूबाई तरक्याती मनसूबनि लाइ 332 अरब पर ॾेही इमदाद मां हलंदड़ तरक्याती प्रोग्राम लाइ 91 अरब रखण जी तजवीज़। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां 6 अरब रुपयनि जा तरक्याती कम कराया वेंदा। तालीम लाइ 326 अरब, सिहत लाइ 224 अरब, तवानाई लाइ 33 अरब, ज़राअत लाइ 24 अरब, वर्क्स एंड सर्विसिस लाइ 100 अरब, कराची पैकेज लाइ 30 अरब, सेफ सिटी प्रोजेक्ट लाइ 29 अरब, कोरोना हेल्थ रिस्क अलाउंस लाइ 17 अरब 50 करोड़ मुख़्तस, मकानी इदारनि लाइ 80 अरब रुपया रखण जी तजवीज़। पंजाब असेंबली जो बजट इजलास अॼु थींदो। पंजाब जे नए माली साल जी बजट पेश कई वेंदी। स्पीकर परवेज़ इलाही जो चवणु आहे त अॼु बजट पेश कई वेंदी, पर समूरा मामला तय कया वेंदा त बजट जो अमल अॻिते हलंदो। हू कंहिं गैर शख़्स खे असेंबली में नथो विहारे सघे। आइन तहत कंहिंखे बि घुराइण जो इख़्तियार आहे। माफ़ी घुरणी पवंदी। हीउ हाउस जो मामिलो आहे। सूबाई काबीना बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾेई चुकी। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 30 ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में 15% इज़ाफ़ो कयो वेंदो। सूबे में वफ़ाक़ जी तिर्ज़ ते समूरनि एडहॉक रिलीफ पघारुनि में ज़िम करण जो बि फ़ैसिलो। मुलाज़िमनि खे 15% इज़ाफ़ी पघारुनि सां गॾु 15% डिस्पेरिटी अलाउंस बि ॾिनो वेंदो। फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स जो अहम इजलास अॼु खां जर्मनी जे शहर बर्लिन में शुरू थी रहियो आहे। इजलास 17 जून ताईं जारी रहंदो। पाकिस्तान चोटीअ मां 32 नुक़्तनि ते अमल दरामद करे वरितो। पाकिस्तान जा ग्रे लिस्ट मां निकिरण जा चिटा इम्कान। परॾेही मामलनि वारे मुमलकती वज़ीर हिना रबानी खर FATF जे इजलास में शिरकत कंदी। FATF जो जॉइंट असेसमेंट ग्रुप जुलाई या अगस्त में पाकिस्तान जो दौरो कंदो ऐं एक्शन प्लान जे नुक़्तनि ते अमल दरामद जो जाइज़ो वठंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 2 ॾींहनि जे दौरे ते ईरान पहुतल। बिलावल पंहिंजे ईरानी हमनसब हुसैन अमीर अब्दुल नोयान ऐं हुकूमती उहिदेदारनि सां मुलाक़ात कंदो। परॾेही वज़ीर दौरे दौरान मुआशी ऐं वापारी लाॻापा वधाइण ते ॻाल्हियूं कंदो। ईरान खां बिजली जी सप्लाई, सरहद मामलनि ऐं ज़ाइरीन जी सहूलियतुनि ते बि ॻाल्हियूं थींदियूं। कराची वारनि लाइ बुरी ख़बर। नेपरा के इलेक्ट्रिक जे वापेदारनि लाइ बिजली महांगी करे छॾी। फ़ी यूनिट 5 रुपया 28 पैसा महांगो करण जी मंज़ूरी। के इलेक्ट्रिक 9 रुपया 37 पैसा बिजली महांगी करण जी दरख़्वास्त ॾिनी हुई। बिजली अप्रैल महीने जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में महांगी कई वई। पाकिस्तानी रुपए जी भेट में डॉलर जी उॾाम जारी। इंटरबैंक मार्केट में डॉलर जी क़ीमत में इज़ाफ़ो। डॉलर 205 रुपया 10 पैसनि जो थी पियो। लाहौर हाई कोर्ट परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी नाअहलीअ लाइ दाख़िल दरख़्वास्त इलेक्शन कमीशन खे उमाणींदे 30 ॾींहनि अंदरि फ़ैसिलो करण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे धुर बणायो वियो। इलेक्शन कमीशन डिस्ट्रिक्ट मॉनिटर ऑफिसर तरफ़ां ॾंड जे मामले ते PTI चेयरमैन इमरान ख़ान ऐं अॻवान असद उमर खे दलील ॾियण लाइ आख़िरी मौक़ो ॾेई छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि 3 रुकनी कमीशन जी ॿुधणी थी। इमरान ख़ान ऐं असद उमर जा मुआवन वकील इलेक्शन कमीशन में पेश थिया।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में दस्गा ज़मीनी चूंड बाबति इंक्वायरी ते अॻभराई रिपोर्ट पेश कई वेंदी। क़ानूनी मामलनि ते क़ाइम कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इजलास में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते बि गौर वीचार कयो वेंदो। सदर के आइनी ज़िम्मेवारी अदा करनी पवंदी। आरिफ अलवी मुल्की मामलनि में रंडक बणिजी रहियो आहे। नेब ख़त्म थियण ताईं मुल्क जो निज़ाम नथो हली सघे। सभिनी जो एहतसाब कंदड़ पंहिंजो बि एहतसाब पेश कनि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खकान अब्बासी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियो। चयाईं इमरान ख़ान जे कूड़ मुल्की मईशत खे तबाह कयो। दादू वेझो झलो थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में नारी क़तल। गोलियूं लॻण सबबि शादीशुदा नारी हुरां चांडियो मारिजी वई। कोयटा में एयरपोर्ट रोड ते ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर, 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। फौतनि जी सुञाणप हिबत लांगो ऐं ईद मोहम्मद लांगो तौरु थी। गोटकी में टूल प्लाज़ा वटि ट्रालर जो ट्रैक्टर खे टक्कर, 1 ॼणो फौत थी वियो। फौती जी सुञाणप ट्रैक्टर ड्राइवर हिदायतुल्ला मंगरियो तौरु थी। पीर जो ॻोठ वेझो ॻोठ ख्वाजा जो रवासी नौजवान राशिद अली ख्वाजा नई देरे मां पुरस्कार नमूने गुम। मशाइख भरिसां ॻोठ दोस्त मोहम्मद राहू जो रवासी नौजवान उर्स राहू 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान।